कहिड़ो इम्तिहान? मैट्रिक जो। पर भाई तो अॻ में बि ॾिनो हो। बस साईं 3 दफ़ा फेल थियो आहियां। सदके लगातार 3 भेरा। भला भला जवान जा पुट वाह। पोइ बि सही न छोकिरे खे शाबास हुजे, वरी वरी फेर थियण खां मुड़ियो ई कोन्हे। इन दफ़े पास थी पंहिंजो रिकॉर्ड ख़राब कंदे जावा। बस साईं दिल त चवे थी त पास थियां। अरे बात दिल त चवे थी त अंतर छा थिया, पर करामत बि त हुजे न। करामत जी मन आहे इम्तिहान जी तयारी, छा तोखो पुॼे ई कोन। साईं हाणे वरी केरु थो तयारियूं करे। हा बाबा हा, वात में ज़हरीला तमाक वारा गुटका विझो, हाशमारी होटल ते सॼो ॾींहुं टीवी ते टंगिया पिया आहियो, बाक़ी इम्तिहान जे पास थियण जो सर्टिफिकेट मुफ़्त में खपे, ईअं न? वॾेरा साईं पोइ भवां जी सिफारिश। मुंहिंजी सिफारिश इहा आहे